बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। साथी दोस्तों, जे त तव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु कणकूं जेके आहिनि से ढिढे जी पोज़ीशन में ऐं के नेसर जी पोज़ीशन में आहिनि। हीअ कणिक हिन पासे जेके दोस्तनि खे कैमरा सां ॾेखार त हीअ कणिक हिन वक़्तु नेसर में अची चुकी आहे, यानी ढिढे खां हाणे क्रॉस करे पई। हिनखे ॿियनि लफ़्ज़नि में असां सिंधी में चवंदा आहियूं त कणिक ॾॾर फॾर थी वई आहे, यानी किथे सिटा ॿाहिरि निकिरी विया आहिनि त किथे जेके आहिनि से सिटा अञा ढिढे में अंदरि मौजूदु आहिनि। बहरहाल हिन वक़्तु हीउ जेको मरहलो आहे, इहो मरहलो आहे त जेके सुठा आबादगार आहिनि या पैदावार वधीक खणणी आहे कणिक मां, त उन वक़्तु पोटाश जो स्प्रे करिणो आहे। हिकिड़ी त पोटाश माण्हू ॾेई छॾंदा आहिनि जेको आहे सो कणिक जे स्टार्टिंग में काइण महिल, जेकॾहिं उन महिल कंहिं न ॾिनी आहे त बहितर तरीक़ेकार जेको आऊं 2-3 सालनि खां एडॉप्ट कयां पियो पंहिंजी कणिक में, उहो इहो आहे त असां हमेशह जॾहिं कणिक नेसर जी पोज़ीशन में ईंदी आहे त उन वक़्तु जेको आहे सो केटालस्ट जो हिकिड़ो स्प्रे कंदा आहियूं, यानी पोटाश जो। हाणे असां हिन वक़्तु जेका असां हिन साल जेको तजुर्बो कयूं पिया, हीअ दवा जो नालो आहे पेनालस्ट, ऐं हीअ जेको आहे सो अराइवो इंटरप्राइज़ वारनि जो आहे पोटाश 30%, यानी 30% जेको आहे हिन में पोटाश आहे। ऐं बेस्ट तरीक़ो बि जेको आहे सो हिन जो इहो ई आहे त तव्हां जेको आहे सो हिन वक़्तु हिन जो स्प्रे कयो। ऐं गुज़िरियल साल जेको आहे सो हिन जो 1 एकड़ ते जेको आहे सो ॾिठो हो तजुर्बो करे त बहितरीनु रिज़ल्ट आई हुई। ऐं हिन साल बि जेको आहे सो तव्हांजे अॻियां ई असां स्प्रे करायूं पिया बांस फार्म ते, ऐं हिन जी जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे 15 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे जेको आहे सो असां ॾेखारींदासीं फील्ड में बाक़ाइदे वीडियो जी सूरत में, त हिन जे लॻाइण सां केतिरो फ़र्क़ु थियो आहे। छो जो जॾहिं तव्हां पोटाश हिन टाइम ते हणंदो, ख़ासि तौर ते जेको आहे सो ही एनालस्ट पोटाश, त उन में छा थींदो आहे जो हीउ जेको दाणो आहे उनजी साइज़ जेका उहा मोटी थी वेंदी आहे, ऐं उन खां पोइ खाइण में जॾहिं कणिक हूंदी उहा बि बहितरीनु हूंदी, थोरो उन में मिठास हूंदो आहे। बहरहाल चवण जो मक़सदु हीअ आहे त जेके दोस्त वधीक पैदावार खणणु चाहिनि था कणकुनि में त उहे पोटाश जो स्प्रे उन पोज़ीशन में कनि जॾहिं कणिक तव्हांजी नेसर जी पोज़ीशन में अची विया त कनि त इनशा ताला जेको आहे हुन जा फी एकड़ ते घटि में घटि 5-7 मण वधी पवंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।